मरण जे लाइ तयार थी वञ। ज़ालिम औरत, तो विक विक ते सिर्फ़ असांखे दम भई। मुंहिंजी माउ जी इज़त हुई, पोइ बि तोसां निकाह करे न हवेली जी मालिकियानी बणायो। हाणे पंहिंजे आशिक सां गॾु मूंखे सुभाणे खां दोस्तों वीरन जी बस्ती जे अचण वारे एपिसोड में छा शिरोज खान वाकई रुखसार बेगम ऐं शम्स खे मारे छॾींदो आहे या हवाई गोली हलाईंदो आहे या वरी इहो ड्रामे जी आख़िरी क़िस्त आहे। बसि ड्रामो अॻे ई एपिसोड में छा वाकई ड्रामो ख़तमु थिए थो या शामिर खान रोके वठंदो आहे, हवाई गोली हलाइण जे लाइ मजबूर कंदो आहे। आख़िर अचण वारे एपिसोड में छा थियण वारो आहे, ड्रामो बंदि थियण वारो आहे, ख़तमु थियण वारो आहे, लास्ट एपिसोड आहे, सभु कुझु ॿुधायूं था हिन नंढिड़े वीडियो में। हिन खे आख़िर ताईं ॾिसंदा अॼु तव्हांखे बहितरीन अपडेट मिलण वारी आहे। दोस्तों थी सघे त शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे बि ज़रूरु सब्सक्राइब लाइक करे छॾींदा। हलूं था जी अपडेट जी तरफ़। दोस्तों दरअसल हीअ जेको गोली हलाईंदो आहे शम्सू, तव्हां इहो सीन प्रोमो में बि ॾिठो हूंदो, एपिसोड में बि ॾिठो हूंदो। इहो जेको आहे ख्वाबु हूंदो आहे, रुखसार बेगम ख्वाबु ॾिसी रही हूंदी आहे पंहिंजे भाउ खां, तो शामिर उन खे चयो त हू क़ैद आहे। अहिड़े हिसाब सां हू ख्वाबु जेको आहे सच सम्झी वेंदी आहे ऐं ख्वाब में ही गोलियूं हलाए रहियो हूंदो आहे शम्सू जे मथां बि, रुखसार बेगम जे मथां बि शिरोज खान, ऐं इहो वरी जेको आहे शामिर ॾिसी रहियो हूंदो आहे, गॾु बीही करे खिली रहियो हूंदो आहे। इहो सुपिनो हूंदो आहे। बहरहाल 2-3 क़िस्त अञा ईंदियूं क़िस्तां, ड्रामो इन क़िस्त में आख़िरी क़िस्त न आहे। हाणे क़िस्त ड्रामो ख़तमु थियण जे क़रीब बिल्कुलु पुॻो आहे, पर इहा क़िस्त आख़िरी क़िस्त न आहे ऐं तव्हांखे क्लियर करे असां ॿुधाए छॾियोसीं इन वीडियो में। ऐं तव्हांखे असांजी हाणे ॻाल्हि सम्झ में अची वेंदी त इहो ख्वाबु रुखसार बेगम ॾिसी रही हूंदी आहे, सभु कुझु रियल न हूंदो आहे इहो सीन। बाक़ी अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ थियण वारा आहिनि ऐं बहितरीनु थियण वारा आहिनि। अगरि तव्हांखे असांजी वीडियो अपडेट सुठी लॻे त महिरबानी करे हिन खे लाइक शेयर कंदा ऐं पंहिंजे दोस्तनि ताईं बि इन जी लिंक शेयर कंदा, फेसबुक पेज खे बि फॉलो कंदा। असांजे यूट्यूब चैनल शाहिद खोसो व्लॉग खे सर्च करे बि यूट्यूब ते फर्स्ट नंबर ते असांजो चैनल ईंदो आहे, उन खे जेको आहे न दोस्तों सब्सक्राइब ज़रूरु करे छॾियो। इहो सभु कुझु फ्री आहे, सब्सक्राइब करणु तव्हांखे हर वक़्तु नवें ड्रामे जी अपडेट सिर्फ़ु इन चैनल ते मिलंदी रहंदी।